जामशोर ज़िले की सियासी समाजी शख्सियत पी नदीम शाह जिलानी चयो आहे त जामशोर की पुलिस गर्दी ॾाढ ॾहकाव वॾेराशाही ऐं सादाई निज़ाम वारी सियासत जो बतड़ पंहिंजे वॾड़नि ऐं बुज़ुर्गनि जी ॾसल वाट मुताबिक़ अवाम की ख़िदमत कर रहा आहियूं। जामशोर के समाजी शख्सियत शेख अब्दुल्ला कोस्तानी पारां ॾिनल आजियाणे वारी तकरीब दौरान साफ़िन सां ॻाल्हाईंदे पी नदीम शाह जिलानी जो वधीक चवणु हो त कोस्तान जो अवाम हाणे सुजाग थी चुको आहे। वो पंहिंजे इलाइक़े में सुधारो चाहे तो। हितां जो बाशऊर अवाम सदारी निज़ाम मां तंग थी चुको आहे। हाणे संदन आवाज़ के पुलिस ऐं ॾाढ ज़रिए दबाए नथो सघिजे। उन मौके ते समाजी शख्सियत रेस कामू खान ब्राह्मण जो चवणु हो त असां पी नदीम शाह जिलानी सां गॾिजी ख़िदमत वारो जज़्बो खणी मैदान में निकिता आहियूं ऐं अमली सियासत ऐं इंसान जी ख़िदमत करणु चाहियूं था। कोस्तान वासियुनि खे कंहिं बि मोड़ ते अकेलो न छॾींदासीं। उन मौके ते शेख अब्दुल्ला कोस्तानी, सनाउल्ला ब्राह्मणी, ख़ालिद ॾेथो, रुज़वान ख़ासकेली, दाद मोहम्मद ॾेथो, कांडेरो ॾेथो, अली नवाज़ पालारी, रफ़ीक समो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।